कराची में खबर इंदालो हुकूमत के तरफा आर्टिकल 68A की तशरीह लाए अज सुप्रीम कोर्ट में रेफरेंस दाखिल कई वींदी जैं जा अहम नुक्ता सामू अची वया आहिनि। सदारती रेफरेंस में सुप्रीम कोर्ट तरफा आर्टिकल 68 की तशरीह लाए 4 सवालन जा जवाब तलब कया वया आहिनि। रेफरेंस में सुप्रीम कोर्ट का पुछो वयो त आर्टिकल 68A की केड़ी तशरीह काबिल कबूल है। छा पार्टी पॉलिसी के खिलाफ वोट ॾियण खां नथो रोके सघे। पार्टी पॉलिसी खिलाफ वोट शुमार न थींदा। छा अहिड़ो वोट ॾींदड़ शख्स सॼी उम्र नाइल थींदो। छा फ्री वयल मेंबरनि जा वोट ॻणिया वेंदा। जेकॾहिं पार्टी जे पॉलिसी खिलाफ वोट ॾियण वारो मेंबर ईमानदार न हुजे त छा अहिड़े मेंबर खे ताहयात नाइल हूंदो। फ्लोर क्रॉसिंग या हॉर्स ट्रेनिंग खे रोकण लाइ ॿिया कहिड़ा कदम खणी सघजनि था। मसवदी में चयो वियो आहे त आर्टिकल 68A जी नाइली जी मुद्दत जी वज़ाहत नाहे कई वई। मज़ीद खबरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।